टीवी में भलीकार मां मुबशर सोलंगी याऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी एक नजर हेडलाइंस ते। कराची में सिक्योरिटी फोर्स जो ऑपरेशन 7 भारतीय हिमायती याफ्ता दहशतगर्द मारिजी विया, एक जवान शहीद। ISPR तरफां जारी कयल पधराई मुताबिक दहशतगर्दनि जी मौजूदगी जे ॻुझे इतला ते फोर्सिस डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कराची में ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान भारतीय हिमायती याफ्ता 7 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां विढ़ंदे नाइक यासिर खान शहादत माणी। वफाकी वजीर मुस्तफा कमाल चयो आहे त पाकिस्तान के मुआशी बहरान मां IMF न कराची कढी सघे थो। पाकिस्तान जी 50 सैकड़ो खां वधीक बरामद कराची मां थींदी आहे। तरक्की याफ्ता मुल्कनि में मक़ामी हुकूमतुनि जो निज़ाम आहे। असां वटि मक़ामी हुकूमतुनि जो निज़ाम फराड आहे। कराची में तकरीब खे ख़िताब कंदे वफाकी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो त MKM वाहिद पार्टी आहे जंहिं लीडर खे फारिग कयो। असां बि जे भाईजी कंदा हुआसीं, असां उहे कम कया जेके मुल्क अंदरि केर बि तसवर नथो करे सघे। उहो नथो चवां त असां सभु सुठा माण्हू आहियूं, पर समूरनि ख़राब माण्हुनि मां कुझु घटि ख़राब आहियूं। ओगरा LNG जी क़ीमत में घटिताई करे छॾी। दिसंबर लाइ LNG जी क़ीमत में घटिताई नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मुताबिक़ LNG जी क़ीमत में 5.90 ताईं घटिताई कई वई। सुई नादरनि लाइ LNG जी नई क़ीमत $11.83 फी MMBTU ऐं सुई सदरनि लाइ LNG जी नई क़ीमत $10.78 फी MMBTU मुक़रर।